दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जे सिंध उम्मीद है तव्हीं सभु गॾु ख़ुशि हूंदा ऐं आबाद हूंदा। ॿ टे लतीफ़नि जो वंड था करियूं, मज़ा लाज़िम हूंदी आहे, थोरी घणी तफ़रीह बि हुजे ख़याली। उहो लतीफ़ हुया त हिकिड़ो मेलो लॻो ॿराड़ी में। पोइ हुन मेले में हिकिड़ो होटल हो जंहिंजे ते मथां बैनर ते लिखियलु हो 5 रुपए में ड्रव मानी जो। हिकिड़ो हमरा हो ॿराड़ी जो मानी खाइण जो वॾो शौक़ीन हो, वञी वेठो। हुननि खे चई भाई 5 रुपया वठो, मूंखे ड्रव करिणो आहे। हुनजो भली वेठो मानी ॾिया, ऐं अचे वरितई दाल ऐं मानी, पर ठाहूकी ज़्यानी कयईं। बेरे वञी मालिक खे ॿुधायो, साईं 5 रुपए में हिन भींग करे छॾी असांजी। हुनखे चई जमाल घोटे जो जुला मिलाइजोसि दाल में। पोइ बि 2-3 प्लेटूं हणे जॾहिं प्लेटूं ऐं पेट में जो वकड़ पियो ज़ो थियो, चई बसि मां खाइण खां बसि। अॻिते हलियो त वकड़नि खां ठकाव करे पोयों पटो निकितोसि। ऐं जॾहिं हलणु शुरू कयईं त पोयों इहो पटो हलेसि पियो। जॾहिं ॿाहिरि मेले खां जो निकितो त हमरा मिलियुसि, भाऊ 5 रुपए ड्रव वारो होटल किथे आहे? हुनजे पोयों शकोणी चईंसि, हे पटो वठो सिधो होटल ते। हिकिड़ो ॿियो लतीफ़ो, हमरा हिकिड़ो दोस्त सां गॾु मानी पे खाधी न। मानी खाईंदे खाईंदे हुनखे चयां न मानी भाॼी आहे मच्छी जी, तो हिन में कंटा आहिनि, उहे मूंखे लॻनि था। हुन चयो पोइ कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, चौंपल पाए खाए न। अञा हिकिड़ो लतीफ़ो, हिकिड़ो बादशाह हो, उहो अमीन टाइप जो माण्हू हो। उहो माण्हुनि खे जेतिरी बि भले क़िस्म जी माण्हू महिनत कंदो, उन खे घुराए पंहिंजो पाण वटि इनाम ॾींदो। पोइ हिकिड़े खे घुराई पंहिंजो पाण वटि, फ़क़ीर टाइप जो माण्हू, हुनखे चई त भाई इन खे घुरायो त मां इनाम ॾियां। उहो जॾहिं गेट ते पहुतो हुनजी ते, हुनजा नौकर वॾा आरामी हूंदा, उस्ताद टाइप जा माण्हू। जेको बि माण्हू उते अचे उन खे चवंदा भाई जेको बि तोखे इनाम मिले उन मां अधु असांखे ॾींदे, छॾींदासीं न त न छॾींदासीं। फ़क़ीर चवंदा जेको मिलियो तव्हांखे ॾींदुसि। वियो अंदरि, उते बादशाह खे जेको हिनखे किसो ॿुधाइणो उहो सभु ॿुधाईं। बादशाह हिनखे चयो इनाम तौरु, बाबा तोखे छा खपंदो आहे? हुन चयो साईं मूंखे इनाम तौरु खपंदो आहे 100 पादर हणो मूंखे। हुन चयो हे अजब क़िस्म जो बादशाह चयो इनाम आयो तोखे 100 पादर हणो, सबबु? चई सबबु इहो आहे जो मां न तुंहिंजा नौकर वेठा आहिनि दरवाज़े ते, उहे चवनि था त जहिड़े जेको माण्हू चवंदो उनखे चवंदा जेको बि इनाम मिले उन मां अधु असांजो। सो तव्हां मूंखे 100 पादर हणंदो त मां 50 पादर तव्हां नौकरनि खे हणंदुसि, छो जो अधु हुननि जो आहे। अञा हिकु लतीफ़ो, लतीफ़ा ॾाढा ख़ूबसूरत हूंदा आहिनि, समाजी अकासी बि कंदा आहिनि ज़बरदस्त क़िस्म जी। उहो चवंदा हिकिड़ो गिदड़ हो, रस्ते तां वियो पिए, न सॉरी हा गिदड़ रस्ते तां वियो पिए त परियां शींहुं आयो। उहो शींहं खे रस्ते तां वेंदे 2-3-4 गारियूं पटे ॾिनई, ऐं तो शींहुं पियो लॻे त वठी थो भॼे। भॻो 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 भॻो, ॿियो कुझु ॾिसण में न आयो, शहर में काए पियो। शहर में जो काए पियो ॾिठईं त कुझु कोन्हे, प्रेस क्लबनि जा असां वटि दरवाज़ा खुलिया पिया हूंदा आहिनि। तकड़ में गिदड़ टपी साफ़ी जो कुर्सी ते वेही चश्मो पाए अख़बार हथ में खणी बीह रहियो। शींहुं सहकी सहकीअ जे भरिसां बीठो त शींहं खे ॾिसी चवणु लॻो त भाऊ ॾे हवाला, तोखे भला को गिदड़ ॻारियूं ॾेई भॼी वियो आहे? त शींहं पुछियुसि तोखे कीअं ख़बर पई? चई अॼोकी अख़बार में ख़बर लिखियलु आहे। शींहं चयुसि अॼोके दौर जा वाह जा साफ़ ई कमु थियण खां पहिरीं ख़बर लॻी थी वञे।